नाज़रीन, एॾेरो लाल ऐं भरपासे में बिजली जहिड़े लानियल लोडशेडिंग सबबि शहरी तौर कारोबारी मर्कज़ सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। इन वक्त मौजूद है एॾेरो लाल स्टेशन में, जिते लोडशेडिंग के आज़ार सबब हितां जे जेके मज़दूर तबको आहे उहो सख़्तु परेशान आहे। उन हवाले सां हिते जा जेके दर्जी आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था, उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। आराम तमामु ख़राबु आहे। 24 कलाकनि में 8 कलाक लाइट आहे त माना 16 कलाक लाइट न आहे। असीं माना बेरोज़गार वेठा आहियूं तक़रीबन। असीं माना हींअर ईद लाइ असां वटि ख़र्चो बि न आहे तक़रीबन काफ़ी वॻा तक़रीबन हिकिड़ो या ॿ था ठाहियूं। 24 कलाकनि में ॿ मुश्किल 8 कलाक हूंदो, हुन में बि टिपिंग हूंदी आहे या वोल्टेज वग़ैरह घटि हुन जंहिंमें असांजे न कोई इस्त्री सवली हले सघे त न कोई मोटर सही थी हली सघे। पोइ तक़रीबन पेरनि ते कमु करे त असां पंहिंजे कमु करण जे लाइ गैस भरायूं था, उहो बि एतिरो महांगो आहे, 150-170 रुपए किलो पए थो असांखे। माना 12 महीना असीं हिन ई हूंदा आहियूं आसिरे में, त रमज़ान ईंदो हुन में 2 रुपया असीं पंहिंजे बचनि लाइ ठाहींदासीं, 2 रुपया कमाईंदासीं, जंहिंजा आहिनि उनखे ॾींदासीं। पर बिजली अहिड़ी हालत आहे जो सुबुह हाणे वेही 2 कलाक हले थी, कारीगर सॼो ॾींहुं वांदा वेठा आहिनि, असीं कटिंग वारा वात फाड़े वेठा आहियूं, केॾी महिल बिजली अचे अहिड़ा कमु करियूं, वरी ओचितो वरी लोडशेडिंग थो वञे, दरवाज़ा हेठि थियो वञनि, असीं कंहिं कम जा कोन्हासीं। माना जेके 2 रुपया कमाए सघूं उहे बि रमज़ान में असांखे हाणे आसिरो कोन थो थिए। जीअं इहा अॼुकल्ह जा हालात हलनि पिया, करोना आयो, मुफ़ादिलो रखो, हीअं करियो, उन टप में माण्हू बि शहर में कोन अचनि, भला माण्हू नथा अचनि, उहो असांजी रोज़ी आहे। बिजली थी हुजे त उन हिसाब खां हिते असां शिकायत बि कई, शिकायत करण खां बावजूद बि माना इहा शइ हल न थी। वरी बि साॻियो पंहिंजो मसइलो इहो 3 ॾींहंनि खां पोइ हल थियो। हाणे असांजी सीज़न आहे, 12 महीननि में इहो किसो हलंदो आहे त असांजो रुझान सॼो हिन सिलाई वारी मशीनूं इहे सभु ई हलनि पियूं अॼुकल्ह मोटर ते, त बिजली खां सवाइ असांजो को जहान ई कोन थो हले। नाज़रीन, तव्हां दर्जनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त जेको बिजली जी जेका लोडशेडिंग आहे उन असां जीअण जंजाल करे छॾियो आहे। जेको असां 12 महीने जी जेका कमाई हूंदी आहे हिन रमज़ान जे भलारे महीने में हूंदी आहे, ऐं हिन लोडशेडिंग जे करे उहा बि असांखां खसिजी वई आहे। ऐं हिननि आला इख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त हिन जो नोटिस वठी करे ऐं लोडशेडिंग ख़तमु कई वञे। कैमरामैन सज्जाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी, एॾेरो।